शहर अर्ज़ आहे त पले वञ पाण ॾिसी पकनि जो पाड़ो, रूह अचनि जो रुख खऊं कपे न कुहाड़ो। पहिरीं ॻाल्हाईंदा हुआ प्यार में, हाणे ॿोलनि था ॿारो, तिन खां लड़ी कर लाड़ो, मत पोइ परेशान थी। वाह वाह सही वाह। अहमद अली साईं हाँ। मौके मुताबिक बैत आहे हाँ। त अवल तारीफ़ अल्लाह जी असाब रब सुभानी थी, ॿिया बि ॿुधाए ॿ टे पर बि हमद हकानी थी। तॾहिं अमुर थियो इब्राहिम खे जॾहिं मालिक जी महिमानी थी। काहे उठ कुठाई केतिरा पर नाक थिया नुक़सानी थी। कबूल न पई वा कादिर वटि ठही पिरे खे परेशानी थी। आयो घर हज़रत इस्माइल जे रखी हाजरा जी हैरानी थी। वाह वनी वर मथां पाक बीबी परवानी थी। सवारे सिंगारे ॾिनई बचड़ो जोड़ी जबल रवानी थी। महबूब पता वञी मीना में जिथे बर अॻियों बयानी थी। चई त इस्माइल बच्चा कोंदुसि तोखे, मूंखे हुकुम थियो त रबानी थी। चई देर न करो दिलबर बाबा, इस्माइल कोन आसानी थी। ईअं ॿुधी आशिक सम्झो केॾी कुर्ब कहानी थी। तकबीर हणी तयार थी बीठो, पुट जी हेठि पेशानी थी। मौला चयो मलकनि खे देर न कयो दिरानी थी। बिस्त मझऊं घटो आयो जो देर न थी दिरानी थी। परखा में ॿई पास थिया, इब्राहिम जी इम्तिहानी थी। बिरछा कलंदर बाबा गौस मिठा मुल्तानी थी। ही दिल्ली जर दीवानी थी, तिन मोहबन कान मलू। वाह सही वाह।